दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो सतों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हली रोज़ो ॾिसो मेहदी इमाम जो, हली कुबो ॾिसो मेहदी इमाम जो। वाह जो कलाम आहे दोस्तो, तव्हां ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांडनी जी ही यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 5970 तव्हां ॿुधी रहिया आहियो। दीदार अली रिंद साहिब जे ताउन सां, जेको उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडनी जो हिकिड़ो सचो ऐं पको आशिक़ आहे। दोस्तो वीडियो खे मुकमल ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते।